अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। इत्तहादी आहियूं ऐं अलॻि पार्टी आहियूं ऐं पार्टियुनि अंदरि मुख़्तलिफ़ राया हूंदा आहिनि ऐं गॾियल सलाह मशवरा कया वेंदा आहिनि। मुस्लिम लीग काफ जे अॻवान चौधरी परवेज़ इलाही पंहिंजे बयान जी वज़ाहत कंदे चयो आहे त वज़ीर आज़म ईमानदार आहे ऐं संदसि नियत बि सुठी आहे। हुननि न हुकूमत छॾी आहे न ई अपोज़िशन जो हिसो बणिया आहिनि। हू हुकूमत जो हिसो आहिनि ऐं हर ॾुखे वक़्त में हुकूमत जो साथ ॾिनो आहे। इत्तहादियुनि सां सलाह मशवरा कया वञनि त हुकूमत पंहिंजो फ़ाइदो आहे। सबसे ज्यादा हैरत मौलाना फजलुर रहमान पे हो रही है। वो तो बिफरे पड़े हैं, वैशी जट पड़ने पड़े हैं। भाई आप आलम दीन है, आप क्या बातें कर रहे हैं? लाठियां और तेल में भिगोई हुई लाठियां, और आपके भी सारे मदरसे पंजाब में ही हैं। और इसके असरात क्या होंगे? क्या इस मुल्क को आप अनारकी की तरफ लेकर जा रहे हैं? मैं खास तौर पर मौलाना फजलुर रहमान साहब से कहना चाहता हूं कि ये सारे भाग जाएंगे, आप धर लिए जाएंगे। फजलुर रहमान वेशी जट बणियो वेठो आहे। घरू वेड़ थी त खेसि क़ीमत चुकाइणी पवंदी। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद अहमद चयो आहे त अपोज़िशन 25 मार्च ते इस्लामाबाद अची रही आहे। खेनि 25 मार्च ते ख़बर पइजी वेंदी। 27 मार्च ते जलसे खे सिक्योरिटी ॾिनी वेंदी, पर कंहिंखे बि अवाम जे जान ऐं माल सां खेॾण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पाकिस्तान खे बैन अक़वामी ख़तरा आहिनि। 20 मार्च खां पुलिस ऐं रेंजर्स खे इख्तियार ॾिना वेंदा। अपोज़िशन खे अदम एतमाद जो हक़ आहे, पर ईअं न थिए जो अदम एतमाद अदम इस्तेहकाम ॾांहुं मुंतक़िल थी वञे। फजलुर रहमान जेका ॿोली इस्तेमाल करे रहियो आहे उन सां इंतशार फैलियो त ज़िम्मेवार पाण हूंदो। वफ़ाक़ी हुकूमत नाकाम थी चुकी आहे। मुतहदा जे मुतालबनि ते एतिराज़ नाहे। संदन मुतालबा मंज़ूर आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त MQM मुतालबनि जो पेपर ठाहे आई हुई। बिलावल भुट्टो चयो त मुतहदा जा अहिड़ा मुतालबा नाहिनि जिन ते एतिराज़ कयो वञे। बेएतमादी रिथ पुठियां किरोड़े पाकिस्तानी आहिनि। PDM जी लांग मार्च में शिरकत जो फ़ैसिलो पार्टी कंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ख़िलाफ़ इस्लामाबाद जे एहतसाब अदालत में केस जी ॿुधणी। वॾो वज़ीर पेश। केस जी ॿुधणी 21 अप्रैल ताईं मुलतवी कई वई। नेब मोहन सिलाही जी गिरफ़्तारी वारनि ख़बरुनि ते वज़ाहती पधरनामो जारी करे छॾियो। जारी कयल पधरनामे में नेब चयो आहे त वफ़ाक़ी वज़ीर मोहन सिलाही खे गिरफ़्तार करण जो सवाल ई पैदा नथो थिए। मोहन सिलाही ख़िलाफ़ नेब में का बि इंक्वायरी इल्तवा में नाहे। खेसि गिरफ़्तार करण जो सवाल ई पैदा नथो थिए। उन हवाले सां नेब बाबति समूरियूं ॻाल्हियूं बेबुनियाद आहिनि। मोहन सिलाही खे गिरफ़्तार करण वारनि मीडिया रिपोर्ट जी इदारो तरदीद करे थो। बेएतमादी रिथ खे कामयाब करण लाइ नून लीग हार्स ट्रेनिंग करे पई। सिंध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त इलेक्शन कमीशन खे नून लीग खे नोटिस जारी करणु घुर्जे। इलेक्शन कमीशन खे नून लीग जी नज़र लॻी वई आहे। इलेक्शन कमीशन खे रुगो तहरीक इंसाफ़ नज़र अची रहियो आहे। चाहियूं था त इमरान ख़ान इज़त सां इस्तीफ़ा ॾे। संदसि क़िस्मत में को बि इज़त वारो कमु लिखियलु नाहे। पीपल्स पार्टी जी तर्जुमान शाज़िया मरी चयो आहे त बेएतमादी रिथ वारी तहरीक कामयाब थी चुकी आहे। हाणे नेब बि नियाज़ी सल्तनत खे नथी बचाए सघे। नाअहल वज़ीर आज़म इमरान ख़ान लखें ग़रीबनि खे घरनि जी छित खां महरूम कयो। मुल्क में महांगाई ऐं बेरोज़गारी में इज़ाफ़ो कयो वियो। वज़ीर आज़म जी ज़बान न पर दिमाग़ ठीक करण जी ज़रूरत आहे। हुकूमत बेएतमादी रिथ खे रोकण लाइ बदमाशीअ ते लही आई आहे। असेंबली मेंबरनि खे धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। इतलाआत वारे सूबाई वज़ीर सईद गनी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अपोज़िशन वटि 172 खां वधीक मेंबर आहिनि। हुकूमत वटि नंबर पूरा हुजनि हा त वज़ीरनि खे धमकियूं न ॾियनि हा। इमरान ख़ान वाइड़ाइप जो शिकार आहे। असेंबली में वोट ॾियण लाइ वेंदड़नि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे।
वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु सवात जे ग्रासी ग्राउंड में जलसे खे ख़िताब कंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जलसे में इम्कानी शिरकत ते इलेक्शन कमीशन खेसि नोटिस जारी करे छॾियो आहे। इमरान ख़ान खां सवाइ ख़ैबर पख्तूनख्वा जो वॾो वज़ीर महमूद ख़ान ऐं मवासिलात जो वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद बि जलसे खे ख़िताब कंदा। इलेक्शन कमीशन वज़ीर आज़म खे नोटिस जारी कंदे हिदायत कई आहे त मकानी चूंडनि जे शेड्यूल जे ऐलान खां पोइ को बि पब्लिक ऑफिस होल्डर कंहिं बि जलसे में शिरकत या तरक़ियाती मनसूबनि जो ऐलान नथो करे सघे। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर कोरोना जूं समूरियूं पाबंदियूं ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। NCOC जे सरबराह ऐं वफ़ाक़ी वज़ीर असद उमर ऐं सिहत बाबति वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त कोरोना जी वबा अञा मुकमल ख़त्म नाहे थी। केसनि में लगातार घटिताई अची रही आहे। 70% माण्हुनि जी वैक्सीनेशन थी चुकी आहे। वबा जो सिहत जे शोबे ते दबाव घटिजी वियो आहे। अवाम वैक्सीनेशन ज़रूरु लॻाराए। मुल्क में कोरोना विघे वधीक 4 मरीज़ हयाती विञाए वेठा। NCOC मूजिबि गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 34,698 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 493 नवनि केसनि जी तस्दीक़। हाकारी केसनि जी शरह 1.4% रही। सॼे मुल्क में 567 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी। सॻियूं भरिसां जी झोरींदड़ वाक़ियो। घर खे बाहि लॻण सबबि भाउ भेण समेत 3 ॿारड़ा सड़ी फोत। हिकु ॿारड़ो ज़ख़्मी थी पियो। सॻियूं भरिसां ॻोठ शाहनवाज़ भट्टीअ में रियाज़ हुसैन भट्टीअ जे घर खे ओचितो बाहि लॻी वई। मासूम ॿारड़ीअ समेत हिक ई घर जा 4 ॿारड़ा सड़ी विया। 2 ॿारनि मेहदी संदसि भेण आरफा भट्टी ऐं वकार ज़ख़्म जी सट नसंदे साहु ॾेई छॾियो। 2 भाइरनि वकार ऐं मोहम्मद अवेस जी हालत ॻणतीअ जोगी। पोती भाउ भेण जा लाश घर पहुचण ते घर भातियुनि खे बेहोशीअ जा दौरा पइजी विया। इलाइक़े में सोग छांइजी वियो। टंडो मस्ती भरिसां 2 धुरनि में पुराणे तकरार तां झेड़े में हिकु ॼणो मारिजी वियो। इकनॉमिक ज़ोन थाणे जे हथ ॻोठ लांघा में लांघा बिरादरी जे 2 धुरनि में कारह जे पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मोहम्मद हसन लांघा थॾे ते मारिजी वियो। संदसि भाउ अली लांघा सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी खे ॻणतीअ जोगी हालत में सिविल अस्पताल ख़ैरपुर मुंतक़िल कयो वियो। सिंध में धार हादसनि में 5 ॼणा फोत, 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ख़ैरपुर भरिसां ठेड़ी बाईपास वटि टायर बर्स्ट थियण जे नतीजे में ट्रक गलती थी वई। हिकु पोरित मंज़ूर अहमद थॾे ते दम ॾेई छॾियो। 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सेठारजा भरिसां मेहरान हाईवे ते ट्रक जे टकर में मोटरसाइकिल सवार गुल हसन गाहो थॾे ते दम ॾेई छॾियो। पुलिस ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। मियां साहब वेझो ठुल हुमायूं रोड ते रक्षा गलती थियण जे नतीजे में वापारी बसर सुमरो ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्म जी सट न सहंदे शिकारपुर अस्पताल में ज़ख़्मी वापारी दमधणी हवाले करे छॾियो। राधण भरिसां मोटरसाइकिल जे टकर में रसूल बख़्श घाणो फोत थी वियो। पिंगरियो भरिसां नौजवान वाटर में किरी ॿुॾी फोत थी वियो। ॻोठ आलम ख़ान कोसो में नौजवान मोहम्मद अशरफ कोसो पेर तिरकण करे वाटर में किरी पियो ऐं ॿुॾी फोत थी वियो। ॻोठाणनि फोती नौजवान जो लाश हथ करे वरितो। ख़ैरपुर भरिसां अगवा ॼाणल नौजवान शाहज़ेब जांवरी बाज़ियाब थी घर पहुची वियो। नौजवान शाहज़ेब जांवरीअ जो चवणु आहे त 2 महीना अॻु कोट पुल खां पैदल ख़ैरपुर अची रहियो हुयो त बाग अली शाह स्टाफ वटि कार सवार हथियारबंद खेसि अगवा करे वरितो। अगवा बाद खेसि हिकु वीरान जाइ ते रखियो वियो जिथे मतिस तशदुद कंदा हुया। अगवा कार नशो ॾेई अब्दुल रहमान उनड़ थाणे जी हद में केलनि जे बाग में फिटो करे फरार थी विया। पोलैंड, चेक रिपब्लिक ऐं स्लोवेनिया जा वज़ीर आज़म ट्रेन ज़रिए यूक्रेन जी गादी वारे शहर पहुची विया। टनी सरबराहनि जी यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की सां मुलाक़ात। यूक्रेन जी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं।
टिनी वज़ीर आज़मनि रूस यूक्रेन जंग बदे ते ज़ोर भरियो। यूक्रेन जी गादीअ वारे शहर कीफ में ताज़नि हमलनि दौरान 4 ॼणा मारिजी विया। कीफ में 35 कलाकनि लाइ कर्फ्यू लागू कयो वियो। I am known by many names. The Stabby Tabby, El Macho Gato. Watch! Watch! And then... It never fails. Whenever I team up with you, things go wrong. Trust me. You got it. Am I doing it? Stop. You're gonna give yourself a heart. ड्रीम वर्क्स जी एनिमेटेड मूवी पस इन बूट्स दी लास्ट विश जो पहिरियों ट्रेलर जारी कयो वियो। 10 वरियनि खां पोइ पस इन बूट्स जो ॿियों हिसो साम्हूं अची रहियो आहे। ट्रेलर जी शुरूआति में पस पत्थर जी ठहियल विलन सां झेड़े थो ऐं खेसि ज़ेर करण जी कोशिश तौरु पंहिंजूं समूरियूं तवानायूं कतब आणे थो।